रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन ज़ुर्रिय्यतन बअज़ुहा मिन बअज़ वल्लाहु समीउन अलीम सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे इताअत जो बयान ताक़ीद सां बयान फरमायो हो। एतिरे अंदाज़ में जो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इताअत सां गॾोगॾु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे इताअत जो ताक़ीद बयान फरमायो। फरमाई अतीउल्लाह व अतीउर रसूल, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿिन्हिनि जी इताअत कयो। फ़इन तवल्लौ, जेकॾहिं फिरी वञनि, यानी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे इताअत ॿिन्हिनि खां फिरी वञनि या ॿिन्हिनि मां कंहिं हिकिड़े खां इताअत करण खां फिरी वञनि त पोइ उन्हनि खे काफ़िर चइबो, मुनकिर चइबो। अहिड़नि मुनकिरनि खे अल्लाह तबारक व तआला पसंदि न कंदो आहे। हाणे हिन आयतुनि जे बयान खां पोइ अल्लाह तबारक व तआला पंहिंजे उन्हनि प्यारनि बाननि जो बयान फरमायो आहे जिन बाननि खे अल्लाह तबारक व तआला काइनात जे इंसाननि खे सालियो ऐं सदोरो बनाइण जे लाइ उन्हनि ई इंसाननि मां जिन खे अल्लाह तबारक व तआला चूंडियो हो, उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जो बयान फरमायो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चऊं त नजरान जो वफ़द जेको हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि आयो हो मदीने में बहस मुबाहिसे करण जे लाइ, उन्हनि जे नज़रिए में हीअ ॻाल्हि बि हुई त ईसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह ख़ुदि आहे। ऐं ॿिए नंबर में हीअ ॻाल्हि बि हुई त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो नऊज़ बिल्लाह पुटु आहे। नऊज़ बिल्लाह टे नंबर ते उन्हनि जी ॻाल्हि इहा हुई त सालिसु सलासा टिनि मां टियों आहे। अल्लाह तबारक व तआला उन ॻाल्हि खे ग़लति साबित करण जे लाइ क़ुरान पाक जे हिननि आयतुनि जे अंदरि वज़ाहत सां कुझु ॻाल्हियूं बयान फरमायूं आहिनि ऐं हिन सां गॾोगॾु हक़ीक़त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बयान करणु अल्लाह तबारक व तआला चाहे पियो, पर उन जे बयान खां पहिरियां नबियनि सगोरनि जो मुख़्तसिरन बयान करे ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो ज़रा कुझु तफ़सील सां वज़ाहत सां बयान कयो वियो त तव्हां न ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा था सम्झो या नऊज़ बिल्लाह ख़ुदा जो पुटु था सम्झो या टिनि मां टियों था सम्झो। असां तव्हांखे ॿुधायूं ईसा अलैहिस्सलाम जो नसब ऐं ख़ानदान सिलसिलो कीअं आहे। त इन ॻाल्हियुनि जे बयान करण सां अल्लाह तबारक व तआला उन्हनि मुनकिरनि खे काफ़ी सारी तालीम ॾिनी ऐं काफ़ी सारी उन्हनि जे ख़दशनि खे ख़तमु करण खां पोइ बहितरीन अंदाज़ में रहनुमाई फरमाई। पोइ शुरूआत कंदे अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लाह अस्तफ़ा आदम व नूहन व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। अल्लाह ताला फरमाए थो हिन समूरे जहान जे माण्हुनि मां, इंसाननि मां अल्लाह तबारक व तआला जिन बाननि खे चूंडियो आहे, जिन ख़ानदाननि खे चूंडियो आहे, ख़बर अथव उहे कहिड़ा आहिनि? पहिरें नंबर ते फरमायईं त तव्हांजे अबे आदम खे मां चूंडियो हो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम में अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसियतूं, ख़ुसूसी सिफ़तूं अहिड़ियूं रखियूं आहिनि जेके ॿियनि पैगंबरनि में न आहिनि। मसलन आदम अलैहिस्सलाम हिन काइनात जे इंसाननि मां पहिरियों इंसान ऐं पहिरियों पैगंबर। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे इब्तिदा में जॾहिं पैदा करे मुकम्मल करणु फरमायो त उन वक़्तु मलाइकनि खे हुकुम फरमाई त सजदो कयो।
मलाइका मुक़द्दस मखलूक है, आदम के सजदो पिया कनि, जंहिंमां मालूम छो त आदम जी फज़ीलत मिड़ई मथे आहे। वरी अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के जन्नत में रहायो, कंहिं बि पैगंबर के जन्नत में कोन रहायईं। वरी आदम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला हिन रोज़ ज़मीन ते सभिनी खां पहिरियां मोकिलियो। हिन रोज़ ज़मीन ते मखलूकात में त ॿियूं मखलूकूं हुयूं, पर इंसाननि में पहिरियों इंसान, पहिरियों पैगंबर, पहिरियों जन्नत मां निकिरी करे अचे पियो। ऐं आदम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला बहैसियत पैगंबर जे पंहिंजे औलाद में तालीम ऐं तरबियत ॾियण सां गॾोगॾु बहैसियत पीउ जे, बहैसियत पैगंबर जे इहे जेके सिफ़तूं रखियूं, इहे सिफ़तूं तमामु आला ऐं उत्तम हुयूं। उनजे करे अल्लाह ताला पहिरियां चूंड करे बयानु फरमायो त माना हिन जहान वारनि मां जिन खे चूंडियो आहे, उन्हनि में पहिरें नंबर ते मुंहिंजो चूंडियल नुमाइंदो आदम अलैहिस्सलाम अथव। ॿिए नंबर ते फरमाई व नूह अलैहिस्सलाम नुमाइंदो अथव। टे नंबर ते अल्लाह तबारक व तआला फरमायो व आला इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद। इब्राहिम माना औलाद सूदो, इहो वॾो एज़ाज़ आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम औलाद सूदो। वरी फरमाई व आला इमरान जे औलाद खे बि असां चूंडियो आहे। जहान जे समूरनि इंसाननि मां इमरान जे औलाद खे, इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं उन जे औलाद खे, नूह अलैहिस्सलाम खे ऐं आदम अलैहिस्सलाम खे चूंडियो आहे। नाला फ़िलहाल 4 वरिता विया। हाणे ज़रा तवजो कजो, जेकॾहिं औलाद जी निस्बत खणंदासीं त तव्हां असां काइनात जा सभु इंसान आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहियूं, छो त पहिरियों अबो उहो आहे, सभु हुनजे नसुल दर नसुल हुनजे ख़ानदान मां आहियूं। पर अञा जेकॾहिं निस्बत ज़रा हिन तरह सां खणूं मथां खां, आदम अलैहिस्सलाम पहिरियों पैगंबर हो जंहिं काफ़रनि खे तलक़ीन ऐं तालीम कई, पर उहे संदसि औलाद हा, औलाद थींदो वियो, उन्हनि मां ई नाफ़रमान थिया। जीअं हाबिल ऐं काबिल नाफ़रमाननि खे तालीम ॾियण जे लाइ पहिरियों पैगंबर, उन खां पोइ जेतिरा बि पैगंबर सॻोरा आया नूह अलैहिस्सलाम ताईं, आदम अलैहिस्सलाम ऐं नूह अलैहिस्सलाम जे विच में जेतिरा बि पैगंबर सॻोरा आया, को बि पैगंबर अहिड़ो न हो जेको काफ़रनि खे वञी करे तालीम करे। उन्हनि पैगंबरनि खे जेका तालीम अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां ज़िमेदारीअ में ॾिनी वई, साॻी हुई जेका आदम अलैहिस्सलाम खे ॾिनी वई। ऐं ख़ुसूसन अञा ज़मीन में खेती बाड़ी कीअं कजे, फसल कीअं काइजनि, नहरुनि जो निज़ाम कीअं सिधो कजे, गाहु कीअं गाहिजे, ॿिज कीअं छटिजे, कीअं हुनजो लाभारो कजे, माण्हू मरे त कीअं पूरजे, कीअं हुनखे गुस्सो ॾियारिजे, कहिड़ी तरह सां सदको ऐं ख़ैरात कजे, क़बूल कीअं पवंदी, अहिड़ियूं ॻाल्हियूं हुनखे सेखारियूं, छो त पहिरियां इंसान हा। हाणे आदम अलैहिस्सलाम खां पोइ नूह अलैहिस्सलाम जॾहिं आयो त नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम खां पोइ पहिरियों पैगंबर हो जेको वरी काफ़रनि खे तालीम पियो करे। पोइ नूह अलैहिस्सलाम में जे उम्मत में कुझु माण्हू थोरा ताबेदार छा कि 80 जे लॻभॻि माण्हू, बाक़ी सॼी क़ौम जॾहिं नाफ़रमान थी त अल्लाह ताला हुनखे ॿोड़े ग़रक़ कयो। हाणे इहो क़ुर पाक आहे, इहो सॼो वाक़ियो बयानु फरमायो आहे। उन खां पोइ वरी अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चूंडियो नूह अलैहिस्सलाम जे औलाद मां, माना आदम अलैहिस्सलाम जे औलाद मां नूह अलैहिस्सलाम खे चूंडियईं। नूह अलैहिस्सलाम मां वरी उन जे औलाद मां वरी अल्लाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम खे चूंडियो। हाणे सिधो सो नूह अलैहिस्सलाम जो पुटु कोन्हे को, उन जे ख़ानदान में के 7, 8, 15, 20 पीढ़ीअ में इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला चूंडियो। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह ताला चूंडियो त इहा चूंड ज़रा अजीब हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम पाण बि पैगंबर हो, उन जे औलाद में इस्माइल अलैहिस्सलाम भी पैगंबर, उन जे औलाद में इसहाक अलैहिस्सलाम भी संदसि पुट पैगंबर, याकूब अलैहिस्सलाम भी संदसि पुट पैगंबर, पीउ भी पैगंबर, 3 पुट पैगंबर। अल्लाह तबारक व तआला खां दुआ पियो घुरे त मुंहिंजा रब मूंखे मुंहिंजे औलाद मां बि कुझु खे नुबूअत जे लाइ चूंड। अल्लाह ताला चूंडे ॾिनो वाकई। इस्माइल अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां अल्लाह तबारक व तआला अॻिते हली करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ो जवान पैदा फरमायो, काइनात सॼीअ जो हीरो। इसहाक अलैहिस्सलाम जे पुष्ट मां पैगंबरनि जो पैदा हुजणु अञा साबित न आहे।
जे किथे साबित हुजे मुझे मालूमात में कोने। याकूब अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में याकूब अलैहिस्सलाम जरा पैगंबर थियो त याकूब अलैहिस्सलाम जो हिकड़ो नालो इसराइल हो, बनी इसराइल इसराइल। हाने इन बनी इसराइल जे औलाद में तमाम तर बनी इसराइल वाला पैगंबर हितां आया याकूब अलैहिस्सलाम जे औलाद में। बुजुर्गन लिखियो आ त 1.25 लाख पैगंबरन मां 3 हिस्सा बनी इसराइल जे कौम में पैगंबर होया, माना याकूब अलैहिस्सलाम जे औलाद मां। याकूब अलैहिस्सलाम खुद इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुत्र। अल्लाह तबारक व तआला फरमायो आला इब्राहिम, इब्राहिम जे औलाद के भी चूंडियो से, इब्राहिम भी इब्राहिम जे औलाद के भी चूंडियो से नबूवत जे ला पैगंबरन जे ला। वरी फरमाई आला इमरान, इमरान जे औलाद के भी चूंडियो से। हाने इमरान आहे केड़ो इमरान? उलमा मुहद्दिसीन लिखियो आ त मशहूर मारूफ ब इमरान गुजरिया आहिनि। हिकिड़ो ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा बीबी मरियम जो पीउ इमरान, माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नानो, ईसा अलैहिस्सलाम जो नानो इमरान। ॿियो वरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ जो नालो भी इमरान हो। हाणे मुहद्दिसीन लिखियो आहे क़ुरान पाक जी आयत जी तशरीह कंदे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ॿई इमरान थी सघनि था। जेकॾहिं वठूं मुराद हीअ ईसा अलैहिस्सलाम जो नानो अम्मा जो पीउ नानो त ज़ाहिर आहे हुन जे औलाद में भी ईसा अलैहिस्सलाम पैगंबर आहे। पर जेकॾहिं वठूं त मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम ॿिन्हिनि जो पीउ इमरान त हुननि जे औलाद में ॿई पुट पैगंबर आहिनि। अल्लाह से फरमायो इन इमरान जे आल के भी असां पैगंबरनि जे लाइ चूंडियोसीं। इब्राहिम अलैहिस्सलाम हुन जे आल के भी चूंडियोसीं। नूह अलैहिस्सलाम के खुद के, आदम अलैहिस्सलाम के खुद के चूंडियोसीं। इहा अल्लाह तबारक व तआला जी चूंड हुई। ज़ुर्रियतम बाज़ुहा मिन बाज़। पोइ अल्लाह से फरमायो त इहे हिक ॿिए जे औलाद में आहिनि, हिक ॿिए जे औलाद में। माना बनी इसराइल जा टोटल पैगंबर याकूब अलैहिस्सलाम जे औलाद में आहिनि। याकूब अलैहिस्सलाम पाण इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में आहे ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खुद अॻिते हली करे नूह अलैहिस्सलाम जो बच्चो आहे। नूह अलैहिस्सलाम खुद अॻिते हली करे आदम अलैहिस्सलाम जो बच्चो आहे। फरमाई ज़ुर्रियतम बाज़ुहा मिन बाज़, इहे हिक ॿिए मां आहिनि, हिक ॿिए जो औलाद आहिनि। वल्लाहु समीउन अलीम। अल्लाह तबारक व तआला ॿुधंदड़ भी आहे, ॼाणींदड़ भी आहे, ॿुधंदड़ भी आहे, ॼाणींदड़ भी आहे। इहे ॿई सिफ़तूं अल्लाह जे ज़ात जूं एॾियूं त निरालियूं आहिनि। हर सिफ़त ख़ुदा जे ज़ात जी निराली आहे, पर ज़रा कुझु सिफ़तूं किथे किथे अल्लाह तबारक व तआला ख़ूब अंदाज़ में बयान फरमायूं आहिनि। यकीनन तव्हांखे यादि हूंदो त बनी इसराइल वारनि जॾहिं ख़ुसूसन यहूदिन नजरान जे वफ़द में ईंदड़ माण्हुनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बहस कंदे जॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदि ख़ुदा चयो त ज़रा गहराईअ में ॾिसजे त ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा हिननि सम्झो कीअं हो। बेवकूफ़नि ख़ुदा कीअं सम्झूं? हुननि जे ज़हन में इहो ख़दशो शैतान विधो त बाबा हर माण्हूअ जो पीउ आहे, हर माण्हूअ जो पीउ आहे, मां जे पेटां ॼायो आहे पीउ जे लुत्फ़े मां, हर माण्हूअ जो पीउ आहे। ईसा अलैहिस्सलाम उहा हस्ती आहे जेको बिना पीउ जे पैदा थियो, बिना पीउ जे। नऊज़ बिल्लाह पोइ निस्बत कयूं त बसि अल्लाह ताला जो पुटु आहे, अल्लाह ताला जो औलाद आहे। अल्लाह तबारक व तआला हिननि लफ़्ज़नि सां ॼण त इन नज़रिए जी तरदीद कई ज़ुर्रियतम बाज़ुहा मिन बाज़, हिक ॿिए जो औलाद आहिनि। न सभु इंसान जो पुटनि मां जीअं वठिबो आहे फलाणो पुटु फलाणे जो, पोइ उहो फलाणे जो, पोइ उहो फलाणे जो फलाणे जो। जीअं हाणे बनी इसराइल जा पैगंबर सॻोरा सभु जो सभु याकूब अलैहिस्सलाम जे औलाद मां, याकूब अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां, इब्राहिम अलैहिस्सलाम ख़ुदि नूह अलैहिस्सलाम जे औलाद मां, नूह अलैहिस्सलाम ख़ुदि आदम अलैहिस्सलाम जे औलाद मां। ईअं न सभु कॾहिं पुटनि जे सिलसिले मां खणबो आहे। त हिन आयत ॼण त साबित कयो त माउ जे तरफ़ खां बि न सभु सिलसिलो छिकबो आहे। ईसा अलैहिस्सलाम जो चूंकि पीउ कोन हो, बिना पीउ जे पैदा थियो, उनजी माउ त हुई न मरियम, ऐं उन मरियम जो पीउ बि त इमरान ज़रा बरगुज़ीदा माण्हू हो न, इन जो न सभु सिलसिलो बि ईअं आहे।
असां उनखे ईअं चूंडियोसीं, माना हिक तरफ़ खां असां कॾहिं मर्दनि जो सिलसिलो खणंदा आहियूं त कॾहिं औरतुनि मां बि सिलसिलो खणंदा आहियूं। उहा अलॻि ॻाल्हि आहे त औरत का बि नबी कान्हे का, पैगंबरनि सबूरनि में का बि पैगंबर औरत कान्हे का, सभु मर्द आहिनि। पर कंहिं माउ जो बच्चो त थी सघनि था ऐं नसब ऐं सिलसिलो बि उतां खां छिकिजी सघे थो, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला इन बयान खां पोइ फौरन ईसा अलैहिस्सलाम जो उहो वाक़ियो तफ़सील सां बयानु फरमाईंदो त तव्हां न ईसा खे ख़ुदा था चओ, ख़बर अथव त इहो पैदा थियो कीअं हो, इन जे माउ बास कीअं बासी हुई, इन जे नानीअ, पोइ इन जी वालिद बिना पीउ जे बिना मुड़ुस जे बीबी मरियम इहो ॿारु ॼणियो कीअं हो, ख़बर अथव? ऐं मरियम जी माउ इमरान जी घरवारी माना ईसा अलैहिस्सलाम जी नानी कीअं पई बासूं बासे, ख़बर अथव? अल्लाह से फरमायो सॼो जो सॼो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदुमि त पोइ तव्हांजे ज़हन मां इहो ख़दशो निकिरी वेंदो त ईसा ख़ुदा आहे या ख़ुदा जो पैदा थियल हिकु माण्हू आहे। ऐं आहिनि उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला बिना मुड़ुस जे हिकु औरत खे बच्चो पैदा करे थो ॾे, जंहिं वक़्तु दुनिया में तिब जो यूनानी तिब जो हिकिड़ो उरूज आहे, बेतबार तिब जे यूनान जे इहो नज़रियो हुयो माण्हुनि में त जेसीं ताईं मर्द जो लुत्फ़ो औरत जे लुत्फ़े सां नथो मिले तेसीं औलाद न थींदो, न थींदो, न थींदो, उनजो ज़िद हो। अल्लाह तबारक व तआला फरमायो तव्हांजी तिब, तव्हांजो अकुल, तव्हांजो कानून थो चए न, तव्हांजो अकुल थो चए न, मां बिना मर्द जे लुत्फ़े जे सिर्फ़ औरत जे लुत्फ़े मां बि बच्चो पैदा करे सघां थो। तव्हां चवंदा आहियो न औरत जो जुज़ो जेकॾहिं रेम जे अंदरि वियो त छोकिरी ॼमंदी, मर्द जो जुज़ो जेकॾहिं रेम जे अंदरि वियो त छोकिरो ॼमंदो, जेकॾहिं ॿई जुज़ा विया त छोकिरी छोकिरो ॿई ॼमंदा, ॿई जुज़ा औरत जा विया त ॿई छोकिरियूं ॼमंदियूं, ॼाड़ा थियनि त ॿई जुज़ा मर्द जा विया त ॿई छोकिरा ॼाड़ा ॼमंदा, जेकॾहिं मर्द औरत ॿिन्हिनि जो जुज़ो वियो त छोकिरी छोकिरो ॼमंदो। अल्लाह खे फरमाए थो तव्हांजो कानून आहे न, तव्हां सम्झो आहे, मां इन सॼे कानून खे उलट करे उबतो करे औरत जे जुज़े मां, औरत जे ई रेम मां, औरत जो जुज़े मां मर्द बच्चो पैदा करे सघां थो। दुनिया जे अकुलनि खे हैरान करे छॾियो अल्लाह तबारक व तआला। तॾहिं हिते मुख़्तसिरन तमहीद ॿधी वई, गोया के ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तफ़सील सां बयानु शुरू करण खां पहिरियां ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे नुबुवत ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो ख़ातमुन नबिय्यीन हुजणु, इन खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला ॼण त हिकु तमहीद ॿधी। असांजी चूंड आहे, असां चूंडींदा आहियूं, जंहिंखे बि चूंडियूं, पैदा बि मां कंदो आहियां, चूंडींदो बि मां आहियां, जंहिंखे बि चूंडियां, जंहिंखे जिथां पैदा कयां। आदम खे जेकॾहिं बिना पीउ बिना मां मिटीअ मां पैदा कयां त मुंहिंजी मर्ज़ी, संदसि घरवारीअ बीबी हवा खे आदम जे पासराती मां एॾी वॾी जहिड़ी जाॻंदी औरत पैदा कयां त मुंहिंजी मर्ज़ी, जेकॾहिं बिना मुड़ुस जे मरियम खे पुटु ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी, ईसा खे बिना पीउ जे पैदा कयां त मुंहिंजी मर्ज़ी। दुनिया जे अकुलनि खे इन पासे सोचण जी इजाज़त ई नाहे। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि में इहो ज़रा तफ़सील सां बयानु फरमायो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला जी चूंड जेका निराली आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़रा कुझु अल्लाह ताला तव्हां असांखे सम्झण जी हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।